पंहिंजे शहर ऐं मुल्क पाकिस्तान जो नालो रोशन कंदड़ चक शहर जो रहवासी सजाद अहमद भयो मुख़्तलिफ़ जहाज़नि जे मेंटेनेंस ऐं रिपेयरिंग जी महारत रखंदड़ लाड़काणे डिवीज़न जो वाहिद पाकिस्तान जो पहिरियों शख़्स आहे जंहिंखे पेट्रोल ऐं डीज़ल इंजन एयरक्राफ्ट मेंटेनेंस इंजीनियरिंग जो लाइसेंस मिलियल आहे। सजाद अहमद भयो जी महिनत पंहिंजे शहर चक ज़िले शिकारपुर जो ॻाट ऊंचो रखियो आहे। सजाद अहमद भयो 1990 में एयरफोर्स में भर्ती थियो जिते हिन मुख़्तलिफ़ जहाज़नि ते कमु कयो ऐं मुल्की ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। 2008 में रिटायरमेंट वरिती। रिटायरमेंट खां बाद हिन जनरल एसोसिएशन जे मुख़्तलिफ़ जहाज़नि ते कमु जारी रखियो। महिनत सां पाकिस्तान जो पहिरियों एयरक्राफ्ट मेंटेनेंस इंजीनियरिंग जो लाइसेंस बि हासिल कयो। नाले रोशन थियण सबबि मुख़्तलिफ़ कंपनियूं राब्ते में रहियूं। पाकिस्तान में पहिरियों भेरो 2016 में डीज़ल इंजन ते डायमंड एयरक्राफ्ट मुतारफ़ थियो जंहिंजी कंपनीअ बि सजाद अहमद भयो सां राब्तो कयो। 2017 में कंपनी ज्वाइन कयई। ट्रेनिंग लाइ थाईलैंड मोकिलियो वियो। उते बि संदसि कामयाब। सजाद अहमद भयो जना इंटरनेशनल एयरपोर्ट कराची जनरल एविएशन ते मुख़्तलिफ़ जहाज़नि ते कमु करे रहियो आहे। रिपोर्ट वली मोहम्मद भयो चक। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु जना इंटरनेशनल एयरपोर्ट कराची में मौजूदु आहियूं। चक शहर जे लाइ फ़ख़ुरु ऐं जेको आहे सो त एयरक्राफ्ट जो जेको इंजीनियर आहे उनजो वास्तो चक शहर सां आहे ऐं तालुक़ु चक शहर सां जंहिंखे तमामु घणी महारत मिलियल आहे ऐं डीज़ल इंजन जो जेको आहे सो एयरक्राफ्ट जो ख़ुदि उनखे लाइसेंस बि मिलियल आहे। उनजे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं सजाद अहमद भयो सां जंहिंजो तालुक़ु चक शहर सां आहे ऐं चक शहर जे लाइ हिकिड़ो फ़ख़ुरु बि आहे। फर्ज़ंद बि हिन ई शोबे सां लाॻापियल आहे ऐं काफ़ी कुझु होनार बि लॻे थो, महिनत बि कई अथई ऐं जेको पीउ साईं पघार जो बीट 200 ते प्लेन बीठल आहे त उनजे हवाले सां कुझु ॿुधायो। तव्हांजो फर्ज़ंद जी केतिरी कारकर्दगी आहे, छा ही तव्हांजे जेको आहे पोइ लॻो आहे एतिरी महिनत होशियारत या हे बि पंहिंजे शहर जो नालो रोशन करे सघे थो? इंशाअल्लाह ताला अल्हम्दुलिल्लाह मूंखे पंहिंजे पुट ते तमामु घणो भरवसो ऐं जेको आहे त ख़ुशी महसूसु थींदी आहे जॾहिं मां पंहिंजे पुट ते तमामु घणो भरवसो ऐं जेको आहे त ख़ुशी महसूसु थींदी आहे जॾहिं मां ॿाहिरि ॾेई थी वेंदो आहे कंहिं बि कम में। मां जॾहिं नंढे हूंदे खां वठी हिनखे सर्च कयो त हे टेक्निकल माइंड आहे। टेक्निकल माइंड हुजण जे करे मां हिनखे इंजीनियरिंग कराई ऐं इंशाअल्लाह ताला अॻे बि टेक्निकल फील्ड हिन जेको आहे पंहिंजी चॉइस आहे। उनखां पोइ ऑब्ज़र्वेशन जेका मुंहिंजी तक़रीबन 29 साल एक्सपीरियंस 28 साल एक्सपीरियंस में त नए माण्हू खे जॾहिं चेक कबो आहे जॾहिं बि मां हिनखे को बि टेक्निकल कमु ॾिनो आहे जहाज़ जो, अल्हम्दुलिल्लाह हिन मूंखे नाउमीद न कयो आहे ऐं इंशाअल्लाह ताला मुंहिंजी इहा पंहिंजी बि ख़्वाहिश हूंदी त हीअ पोइते मुंहिंजो नालो रोशन करे ऐं पोइ इंशाअल्लाह ताला हिन फील्ड खे इन लेगेसी खे खणी हले ऐं जेको आहे त ख़बर पए माण्हुनि खे त वाक़ई को जेको आहे त टेक्निकल माण्हू पोइ आहे ऐं उहो जेको आहे त JP1 ते हलंदो आहे। टर्बो प्रॉप इंजन सर्की आहे उहा ऐं उहो साईंअ जो जहाज़ असां वटि ऑपरेट थींदो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह केतिरा ई दफ़ा साईंअ सां जेको आहे त रूबरू मुलाक़ात बि थी आहे, मिलण बि थियो आहे ऐं उनजे जहाज़ खे रिसीव थी आहे कंदा रहंदा आहियूं। हितां असां साईं जन पाण हितां ईंदा आहिनि ऐं साईं जन खे पाण हिते रिसीव कंदा आहियूं। अलाह जी महिरबानीअ सां ऐं पंहिंजी कुझु महिनत सां मां एयरक्राफ्ट इंजीनियर जो पहिरियों लाइसेंस हासिलु कयो सेसना 170 जो जेको 2013 में मूंखे सिविल एविएशन खां बाक़ाइदा रेटेड एयरक्राफ्ट इंजीनियर इशू थियो। उनखां बाद में ही जेको डायमंड जहाज़ तव्हां ॾिसो था पाकिस्तान में पहिरियों डीज़ल इंजन वाटर कूल्ड इंजन जंहिंखे चइजे पहिरियों जहाज़ इंडक्ट थियो हो 2016 में ऐं उन वक़्तु हिन कंपनीअ वारनि मूंसां कॉन्टेक्ट कयो ऐं मूंखे हिननि ऑफर कयो त तव्हां असां वटि कमु कयो। उनखां पोइ प्रॉपरली मां हिन खे 2017 में जॉइन कयो। 2018 में मूंखे थाईलैंड मां हिन जो कोर्स करायो वियो ऐं उनखां पोइ मूं हिन जहाज़ जो एग्ज़ाम ॾिनो ऐं अल्हम्दुलिल्लाह हींअर मूंखे ताज़ो तक़रीबन हफ़्तो खनि अॻु में पाकिस्तान सिविल एविएशन अथॉरिटीअ मां हिन जहाज़ जे मेंटेनेंस एयरक्राफ्ट इंजीनियर जो ॿी वॾे में वॾी ॻाल्हि तव्हांखे इहा ॿुधायां त असांजे तरह में अवेयरनेस आहे त एविएशन छा आहे। सो एविएशन फील्ड में तमामु घटि असांजा दोस्त आयल आहिनि। जेकॾहिं कुझु चंद दोस्त आयल आहिनि जेके आङुरियुनि ते ॻणण जोगा हूंदा त वधि में वधि एयरफोर्स में उन्हनि जॉब करे रिटायर कयो आहे। उनखां पोइ एयरक्राफ्ट जी फील्ड उन्हनि छॾे ॾिनी आहे। एयरक्राफ्ट इंजीनियरिंग जी फील्ड हिन वक़्तु प्राइवेट ऑर्गेनाइज़ेशन्स बि माण्हुनि खे कराइनि थियूं ऐं उन खां पोइ PIA बि आहे वॾो सोर्स